जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। जीअं त वॾी थधिड़ी नंढी थधिड़ी अचण वारी आहे त पाण खाईंदा आहियूं लोला टिकियूं ऐं लोला टिकी खाई करे मिठो बोर थी वेंदा आहियूं त सोचींदा आहियूं कुझु अहिड़ी नमकीन शइ हुजे जो हिकु ॿ ॾींहं ख़राबु न थिए त उहा असां ठाहियूं। त अॼु मां तव्हांखे पीला खटा चांवर ठाहिणु सेखारियां थी। हीअ एक्चुअली हिकु साउथ इंडियन डिश आहे लेकिन तमामु खाइण में स्वादी आहे ऐं 2 ॾींहंनि ताईं बिल्कुलु बि ख़राबु न थींदी आहे। तव्हां ज़रूरु ट्राई कजो। मां तव्हां सां शर्त थी लॻायां तव्हांखे ज़रूरु वणंदी। त हलो ॾिसूं था हिन डिश लाइ पाण खे छा खपे। हिन जा पीला खटा चांवर ठाहिणु शुरू था कयूं। हिन जो साउथ इंडिया में नालो आहे पुलियाराम। त ॾिसूं था हिन लाइ पाण खे छा खपनि। हिन लाइ मां पाउ खनि अछा चांवर पहिरियों ई ठाहे रखिया आहिनि जीअं पाण घर में ठाहींदा आहियूं। बसि इहो ध्यानु रखिणो अथव कि चांवर नरम न थिए, छुरो ई ठहे। बाक़ी छा खपे अचो ॾिसी था वठूं। ही 100 ग्राम गिदामड़ी आहे। हिन खे मां ईअं पल्प कढी करे रखियो आहे। हुन जे अलावा 1 टेबल स्पून पाण खे और खपे, अधु स्पून जीरो खपे ऐं ही सॼा ॻाढ़ा मिर्च खपनि जिन जी डंडी बि ईअं ई हुजे ऐं 2 टेबल स्पून मूंगफली। ही चणनि जी दाल ऐं माए जी दाल हर साउथ इंडिया जी डिश में पवंदी आहे। ऐं ॾिसो ही करे पत्ता बि मां चङा खया आहिनि छो त ही हिते जी डिश आहे। ऐं ही सावा मिर्च 8-10 विच मां कटे करे रखिया आहिनि मां ऐं नमक स्वाद अनुसार ऐं हैड। बसि इहे ई शयूं खपनि पाण खे खटा चांवर ठाहिण लाइ। त हलो ठाहिणु शुरू था कयूं। हिते मां 4 चुमिचा वॾा तेल जा गरम कया आहिनि ऐं तेल मुंहिंजो गरम थी वियो आहे। सभिनीनि खां पहिरियों मां थोरी हिंग विझां थी। हिंग मां तव्हांखे ॿुधाइणु विसरी वई हुअसि त थोरी हिंग हिन में ज़रूरी आहे छो लाइ न त पारूथ खाइण सां बदहज़मी थी वेंदी आहे। त हीअ मां विझां थी हिंग ऐं हिन खां पोइ मां विझंदसि और ॾिसो तेल सुठो गरम हुजे और खणी तरण लॻी आहे। हाणे मां विझो जीरो, कारा मिर्च, सावा मिर्च, मूंगफली, दाल ऐं लास्ट में मां पोइ करे पाक विझंदसि। पहिरियों मां हिनखे थोरो घुमाए वठंदसि ऐं बाक़ी शयूं बि जो बि बचियल आहिनि विझी छॾियूं आहिनि मां। ये असांजो मिलाल मसालो तैयार पियो थिए। जॾहिं ही सभु शयूं सुठी तरह सां पची वयूं आहिनि त मां हिन में गिदामड़ी जो पल्प विझो जो असां गिदामड़ी ठाहे रखोसीं पल्प। और हिनखे मां थोरो घटि फ्लेम करे ईअं बॉइल अचणु ॾींदसि। हाणे मां हिन में विझंदसि लूणु ध्यान सां विझिजो छो लाइ पंहिंजे चांवरनि में पहिरियों ई लूणु आहे त मां लूणु थोरो विधो आहे। हाणे मां विझां थी हैड। हैड हिकु वॾो स्पून पइजी वेंदो छो जे लाइ डिश जो नालो ई आहे पीला खटा चांवर। त चांवरनि जो रंग पीलो थींदो त हिनखे असां घाटो कंदासीं, हिनखे पको कंदासीं छो जे लाइ अगरि गिदामड़ी पकी न थी त चांवर असांजा जल्दी ख़राबु थी वेंदा। अगरि जे गिदामड़ी सुठी तरह पकी थी वई त 2 ॾींहं बि तव्हांजा ही चांवर न ख़राबु थींदा। त हाणे हाई फ्लेम करण ते हिनखे 5 खां 8 मिंट लॻंदा कि पल्प सॼो घाटो थींदो, तेल ते अची वेंदो। बसि हुन खां पोइ कुझु न करिणो आहे, हिनखे थधो करिणो आहे ऐं पोइ चांवरनि में मिक्स करे मां तव्हांखे ॾेखारींदसि। त ॾिसो हिते पंहिंजो ही पल्प घाटो थी वियो आहे, बिल्कुलु तयारु आहे। ॾिसो पिया तेल ते थी वियो आहे। त हाणे मां गैस बंदि कई आहे ऐं हिनखे बिल्कुलु मां थधो थियणु ॾींदमि, बिल्कुलु भी कोसो ना हुजे। पोइ मां तव्हांखे हिनखे चांवरनि में मिक्स करे ॾेखारींदीमांव।
थी वियो आहे मसालो। हिनखे मां चांवरनि में हाणे मिक्स थी कयां। हे मां मिक्स करे छॾियो आहे। ॾिसो, ॾिसण में केतिरा सुहिणा लॻनि था पीला चांवर खट्टा। त तव्हां ही सावण में ज़रूरु ठाहिजो ऐं मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण।